जंहिंखे वोट मिलिया उनजी ॻणप हुते थी त फॉर्म 45 हिकिड़ो जारी थियो, उन में यासिर खटे वियो, पर जेको रिटर्निंग ऑफिसर जेको DC साहब हो उन वटां जेको फॉर्म 47 जारी थियो उन में आउं खटे वियुसि। ही सीटूं मिलणियूं, मैंडेट मिलियो हो PTI खे जेको हाणे सुन्नी काउंसिल आहे, पर ये सीटूं मिली वयूं नवाज़ लीग के, पीपल्स पार्टी के, JU अलिफ बे पे के, MQM के, तनासुब, यानी जिन्हनि जेको मैंडेट ही न हो, जीअं फॉर्म 45 खां पोइ फॉर्म 47 में के ॿिए खे खटाइण ज़ाहिर आहे त इहो मतिलबु मैंडेट जी तौहीन आहे न। ईअं ई हिकिड़ी पार्टी जी रिज़र्व सीटूं उनखे मिलणियूं आहिनि, तव्हां हुनखे नथा ॾियो, तव्हां चओ था हाणे असीं सीटूं ख़ाली त नथा छॾे सघूं, तंहिंजे करे फ़िलहालु असीं के ॿिए खे ॾेई, फ़िलहालु छा असीं ॿिए खे ॾेई छॾियूं था, तव्हांजी बादशाही आहे छा? इहो आहे, पर माल मुंहिंजो विरहाईंदा तव्हां वरितो, अरे भई इहो कीअं थींदो? ऐं लेकिन ज़ाहिर आहे मुल्क ऐं क़ौम ऐं अज़ीम तर मुफ़ाद ऐं इलेक्शन जी फेयरनेस खे ऐं उनखे बरक़रार रखण लाइ सभु कुझु करिणो पए थो। ऐं ज़ाहिर सदारती इलेक्शन आहिनि मथे ते, उन में अगरि ही 77 सीटूं मिलणियूं हुयूं PTI खे चारई सूबनि ऐं वफ़ाक़ में, तक़रीबन 70-77 जे लॻभॻि को अंग हो, जेके अगरि हिननि खे रिज़र्व सीटूं मिलनि हा त 2 सिंध में मिलनि हा, ईअं 7-8 पंजाब में आहिनि, ईअं सो ऑन, त 77 सीटूं अगरि हिन खे वधीक मिली वञनि हा PTI खे, त लामुहाला जेके सदारती इलेक्शन आहे हुन में इलेक्ट्रोल कॉलेज ते चारई सूबा ऐं क़ौमी असेंबली ऐं सेनेट हुजे थी, उन में शायदि PTI वारनि जो अंग वधी न वञे हा, त ज़ाहिर है इहो त करिणो पए थो, इस तरह तो होता है, इस तरह के कामों में अगरि वधे न बि आहे त तमामु वेझो वञी किसो पहुचे आहे, छाकाणि हींअर ई पीपल्स जेको ज़रदारी साहब खे जेको मिलणा आहिनि वोट, उनमें 6 वोट अञा खुटल आहिनि, ख़ैर उते थी वेंदा किथां न किथां। सो इहो अगरि हिननि खे ई रिज़र्व सीटूं मिली वञनि हा त ख़ुदि पंजाब हुकूमत में ॾुखियो थी पए आहे मरियम नवाज़ साहिबा जी हुकूमत हलणु। पर सवाल इहो आहे यासिर त पोइ सॼे इलेक्शन प्रोसेस खे एतिरो तव्हां जॾहिं ईअं ओपन तरीक़े सां बिल्कुलु खुलेआम ईअं हलाईंदो त पोइ इदारनि जी साख छा बचंदी, चाहे इदारो इलेक्शन कमीशन हुजे या को ॿियो हुजे, ऐं सॼे प्रोसेस जी साख छा बचे थी। ऐं ॿियो जेको कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त अगरि सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां सहमत न थी, अगरि त सॼो सदारती इलेक्शन, सेनेट जा इलेक्शन सभु जेके आहिनि उहे वॾे कानूनी मख़मसे में पइजी वेंदा। पर असां वटि अप्रोच इहा हूंदी आहे त अॼु त कमु टिपायो, सुभाणे ॾिसंदासीं, या थी सघे थो पूरी उमेदु हुजे त सुप्रीम कोर्ट बि इलेक्शन कमीशन सां इतफ़ाक़ करे वेंदी।